असां मुंहिंजो नालो अली रज़ा डायरी आहे। मुंहिंजो वॾो भाउ जेको आहे सो मोहम्मद इस्माइल डायरी आहे, जेको उन खे ॿ ॾींहं अॻु में जेको आहे आमरीपुर तां खणी ऐं जेको ए सेक्शन लतीफ़ाबाद ते आणे ऐं पूरो केस कराए उनखे जेको आहे सो जेल मोकिलियो वियो। त अॼु जेको मां मुलाक़ात लाइ आयुसि त मूंखे जेको आहे मुलाक़ात ते मेन गेट ते जवाबु ॾेई छॾियो उहा मुलाक़ात कान्हे का। बाबा छो न आहे मुलाक़ात, बसि मुलाक़ात आहे ई कोन। मां जेको आहे सो सुप्रीम साहिब सां बि ॿ दफ़ा ॻाल्हाइण जी कोशिशि कई पर उन सां मुंहिंजी ॻाल्हि न थी सघी। बहरहाल न टाइनि पिया टारिनि पिया। हाणे मूंखे इहो ख़दशो आहे त हू जेल में ई कोन्हे को, मूंखे मिलाइण त ॾियनि न, त हुनजी तबियत बि सही न आहे, उहो हिकिड़ो बीमार माण्हू आहे ऐं जेल में आहे ई कोन, सो मूंखे मिलण ई नथा ॾियनि। उन खां पोइ असांजा ॿ माण्हू अञा मिसिंग बि आहिनि, एजाज़ ऐं हारिस, उहे बि अञा ज़ाहिर नथा कया वञनि। सो बराए महिरबानी मां जेको आहे सो मुतालबो कंदुसि चीफ जस्टिस खे ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ऐं जेको आहे सो आई जी साहिब खे त महिरबानी करे मुंहिंजा असांजा माण्हू ज़ाहिर कया वञनि ऐं जेको आहे सो जेल खाना आई जी साहिब खे मां बि इहो बि अर्ज़ु कंदुसि साईं मुंहिंजी मुलाक़ात रखी मूंखे मुलाक़ात कराए वञे न। घटि में घटि मां ॾिसां त उहो आहे जेल में, आहे ई कोन। जी छा ख़दशो आहे, काॾे कयो आहे वाकई जेल में? मूंखे ख़दशो आहे त जेल में कोन वियो। काॾे उहो त हाणे असां जॾहिं महिल ॾिसूं असांजी मुलाक़ात थिए त उहो आहे किथे। ज़रिए मां का ख़बर काथे पई, जंहिं खां को हुनजो को एॾी सख़्ती आहे या को एॾी त को माना ॿुधण लाइ वीचार न आहे त जेको आहे सो उहो आहे किथे। न मानी बि असांजी हींअर वई, मानी मोटाए ॾिनो, मानी बि नथा जेको आहे अंदरि मोकिलीनि ऐं मानी हींअर जेको आहे मोटाए ॾिनऊं ऐं जेको आहे असां मेडिसन बि मोकिली उहा बि मोटाए मोकिलियूं त जेको आहे न असां नथा ॾेई सघूं था। छा कयो अथई जो मानी बि कोन था ॾियनि, मुलाक़ात बि कोन था कराइनि? इहो त हाणे जेको आहे सो जिन कयो आहे त उन्हनि खां पुछियो वञे त बाबा एॾो आख़िर हिन कहिड़ो ॾोह कयो आहे जो तव्हां एॾी वॾी सख़्ती कई वई आहे, एॾी वॾी सख़्ती कयो पिया तव्हां। छा अपील कंदो हाणे आला अख़्तियारनि खां? आला अख़्तियारनि खां इहा अपील कंदुसि त जेको आहे सो इन जी फुल जांच कराई वञे, साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच थिए, भले इंक्वायरी थिए, जेको राइट हुजे ईअं ई थिए।